दुबई में थियो चेटी चंड जो मेलो। सिंधी नए साल ऐं हिंद सिंध जे मशहूर रागी मास्टर चंदुर जी याद में संदसि पुटनि ममेश चंदुर, अनिल चंदुर ऐं पोटनि गौरव चंदुर, हरेश चंदुर ऐं पोटी आरती राज चंदुर पारां सिंधी संगीत जो प्रोग्राम रचियो वियो। प्रोग्राम में गॾियल अरब रियासतुनि, बहरैन, ओमान, सऊदी अरब, जर्मनी, इंग्लैंड, अमेरिका मां आयल अणगणियनि सिंधियुनि शिरकत कई। सिंध संगीत प्रोग्राम में मशहूर गज़लकार अनोप जलोटा सिंधीअ में ॻाए सिंधियुनि जो ख़ूब दाद हासिल कयो। अनोप जलोटा जो चवणु हो त रूहानी तौर हू बि सिंधी आहे। प्रोग्राम में हरेश चंदुर, आरती चंदुर, सुरल रोशन, अनोप जलोटा, महेश चंदुर, सोनिया नहलाणी, परमानंद प्यासी, हरेश सोनी पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो ऐं माण्हुनि जो ख़ूब दाद हासिल कयो। प्रोग्राम में शिरकत कंदड़ माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त धिकारी दे जो तू मुखे तो दुनिया भी धिकारी दे। आज मुझे लग रहा है कि मैं भी सिंधी हूँ। विसारी दे जो तू मुखे तो दुनिया भी विसारी दी। मुंहिंजा फादर मिस्टर परमानंद प्यासी जेका पंहिंजी सिंधियत जो नालो पंहिंजे चुटकुलनि सां ॾाढो ई अॻिते कयो आहे, त उहे मुंहिंजा फादर आहिनि। उहा मुंहिंजो फर्स्ट इंट्रोडक्शन आहे। हुन खां पोइ मां हिकिड़ी आर्टिस्ट आहियां, कलाकार आहियां, सिंगर आहियां। तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा की न रहायो तो, सुहिणा की न रहायो तो, मुंहिंजा भूरल की न रहायो तो। तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा की न रहायो तो। नमस्ते, सलाम ऐं सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लखे किरोड़े वाधायूं। मां आहियां सिंधी फनकार सरल रोशन। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध मूं हेॾे करे, छो तो यार रही मूंखां एॾो परे। तुंहिंजे विछोड़े साईं मांदी आहियां, आओ अची मिल, आओ अची मिलो मन ठार। सिंध वारा पाण हिकु पैगाम आहिनि यार। मां त जॾहिं चवां थो न 5 दफ़ा लाइफ में वियो आहियां, पर 5 ई दफ़ा जेतिरी सिक, जेतिरो प्यार, जेतिरी मोहबत मूंखे सिंध मां मिली आहे, उन खां सवाइ मां 30 कंट्रियूं ॿियूं बि घुमियो आहियां, पर सिंध जो प्यार लाजवाब लाजवाब। सलाम थो कयां उन मुंहिंजे सिंध वासियुनि खे। प्रोग्राम जे आख़िर में हो जमालो ते रक़्स कयो वियो। सारंग, सिंध टीवी न्यूज़, दुबई।